वडेरा शाही सिंध के मुकम्मल तौर ते तबाह करे चुकी आहे। असां इन जे ख़िलाफ़ जेको आहे रैली कढी आहे ऐं सिंध में क़बीलाई तकरार भी घणा आहिनि ऐं शहर जी हालत कंहिंखां बि लिकियल कोन्हे। सभ खां वधीक रेवेन्यू जनरेट कंदड़ आहे शहर शहदादकोट, पोइ बि उन शहर जी हालत मुंहं जे दड़ो जहिड़ी आहे। सो असांजी अॼोकी रैली इन्हनि मसइलनि जे हवाले सां आहे त असां वडेरा शाही जे ख़िलाफ़ ऐं वडेरा शाही मां मुकम्मल तौर ते बेज़ार थी चुका आहियूं। अॼु आवाम रैली में शिरकत करे इहो साबित करे चुकी तमाम वापारियुनि जी वॾी इहा नाजाइज़ी रही आहे। हर साल इहो मसइलो तमामु वधंदो थो वञे। हाणे बि हिन वक़्तु बि गुज़िरियल घणनि ई ॾींहंनि खां वापारियुनि पंहिंजी हठ धर्मी ते क़ाइमु बीठा आहिनि। कोर्ट जे फ़ैसिले खे बि नथा मञनि, पर इन ॻाल्हि में DC जेको आहे बाला ऑफिसर आहे उहे उन वापारी उन्हनि खां ॾाढा कोन्हनि। असां DC खे अपील था कयूं त उहो बराए महिरबानी जल्द मसइलो हल कयो वञे, न त असां अॻिलो लाइ अमल DC ऑफिस जो घेराव कंदासीं आबादगारनि सां गॾिजी करे।